अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया छार जेडियो न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। AK डहरीअ जी CI पुलिस नवाबशाह दावा कई आहे त मलक कॉलोनी नवाबशाह में जूस जे नकुली फैक्ट्री ते छापो हणी 1000 जे तादाद में भरियल ख़ाली बोतलूं, प्लास्टिक जा दॿा ऐं ॿियो सामान हथ करे फैक्ट्री मालिक आफ्ताब गोरी, संदसि ॿ पुट मोहम्मद आसिफ गोरी ऐं राजा तनवीर गोरीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन सिलसिले में CI इंचार्ज इंस्पेक्टर मुबीन परियाण ॿुधायो त हीउ जूस इंसानी सेहत लाइ हानिकार आहे ऐं नवाबशाह खां सवाइ ॿियनि ज़िलनि खे बि सप्लाई कंदो आहे ऐं हिते मासूम ॿारनि खां गैर क़ानूनी पोरियो वरितो वेंदो आहे। गिरफ़्तार थियल फैक्ट्री मालिक आफ्ताब गोरी ऐं संदसि पुटनि चयो त हीअ असां जूस शीज़ा जे नाले सां ठाहींदा आहियूं ऐं उन में मैंगो जो लिक्विड इस्तेमालु कंदा आहियूं। असां वटि लाइसेंस बि आहे ऐं रजिस्टर थियल आहे। इहे काग़ज़ात असांजा पुलिस पंहिंजे तहवील में वठी छॾिया आहिनि। उन ई मौक़े ते पोरियो कंदड़ नंढड़ा ॿार फैक्ट्रीअ में मौजूदु हुआ। HR जेडी न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़।